ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 24/8/2025। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 30/11/2006। अॼु आहे ज्वालामुखी तपस्या द्वारा मापन जी पूछ की जलाए करे बाप दादा समान ठहो तॾहिं समाप्ति समय पींदी। अॼु अखुट अविनाशी खज़ाननि जा मालिक बाप दादा पंहिंजे चारों ओर जे संपन्न ॿारनि जे जमा जो खातो ॾिसनि पिया। 3 प्रकार जा खाता ॾिठनि बाबा। हिकु आहे पंहिंजे पुरुषार्थ द्वारा श्रेष्ठ प्रारब्ध जमा जो खातो। ॿियो आहे सदा संतुष्ट करणु। ये संतुष्टता द्वारा दुआनि जो खातो। टियों आहे मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क द्वारा बेहद जे निस्वार्थ सेवा द्वारा पुण्य जो खातो। पहिरियों आहे पंहिंजे पुरुषार्थ, पोइ संतुष्ट रहणु, संतुष्ट करणु, पोइ सेवा द्वारा मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क में बेहद जी निस्वार्थ सेवा द्वारा जो पुण्य जो खातो जमा थींदो। तव्हां सभी बि पंहिंजे हिन 3 खातनि खे चेक कंदा ई आहियो न। ये 3 खाता जमा केतिरा आहिनि व न आहिनि, हुननि जी निशानी आहे। उनजी निशानी छा आहे? सदा स्वप्रति सर्व प्रति संतुष्ट स्वरूप रहणु। अगरि असां स्वप्रति बि संतुष्ट आहियूं, सर्व प्रति बि संतुष्ट आहियूं, सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना सदा पंहिंजी ख़ुशनुमा ख़ुशनसीब स्थिति अगरि असांजी आहे त सम्झो असांजे 3 खाता जमा आहिनि। कहिड़ो? चेक करो। स्वप्रति संतुष्ट आहियो, सर्व प्रति संतुष्ट आहियो, सभिनि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखंदा आहियो, सदा ख़ुशि रहंदा आहियो, त सम्झो ये 3 खाता जमा आहिनि। त चेक करो ॿिन्हिनि खातनि जी निशानी स्वयं में अनुभव थींदी आहे। इन सर्व खज़ाननि खे जमा करण जी चाबी छा आहे? हाणे ये असां जमा कीअं करे सघंदा आहियूं? जॾहिं असां ख़ुदि में असां में निमित भाव, निर्माण भाव, निस्वार्थ भाव हूंदो न, तॾहिं असां ये 3 खाता जमा करे सघंदा आहियूं। चेक कंदा वञो। चाबी जो नंबर आहे खज़ाने खे जमा करण जी चाबी आहे निमित निर्माण ऐं निस्वार्थ। ऐं चाबी जो नंबर आहे 3 बिंदियूं, 3 डॉट। हिकु आत्मा बिंदी, बाबा बिंदी ऐं ड्रामा फुल स्टॉप जी बिंदी। हिकु त निमित निर्माण ऐं निस्वार्थ भाव रहंदो त जमा करे सघंदा। ॿियो इहो ठाहिण लाइ असांखे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झणो पवंदो, बाबा बि बिंदी ऐं ड्रामा बि बिंदी। त हिन चाबी जो नंबर आहे। जॾहिं ये चाबी लॻाईंदासीं निमित निर्माण निस्वार्थ भाव त जमा करे सघंदासीं। ऐं चाबी जो नंबर छा आहे? 3 बिंदी। तव्हां सभिनि वटि चाबी त आहे न, खज़ाना खोले करे ॾिसंदा आहियो न। इन्हनि सभिनि खज़ाननि जी वृद्धि जी विधि आहे दृढ़ता, ऐं हिनखे वधाइण जी विधि आहे दृढ़ता। दृढ़ता हूंदी त कहिड़े बि कार्य में ये संकल्प न हलंदो कि थींदो या न थींदो। दृढ़ता जी स्थिति आहे थियल ई पियो आहे, ठाहिणो पई, ठहियल ई आहे। अगरि असां दृढ़ थी करे हलंदासीं न
त असांखे लॻंदो इहे त थियल ई आहे, सिर्फ़ु निमित मात्र करूं था। ठहींदो, जमा थींदो, न थींदो न, कंदो करिणो त आहे, थियणो त खपे त बि न। दृढ़ता वारो निश्चय बुद्धि निश्चित ऐं निश्चित अनुभव कंदो। हीअ त थियल ई आहे, हीअं अनुभव कंदो। बाप दादा पहिरियों बि ॿुधायो हुई, अगरि ज़्यादा खां ज़्यादा सर्व खज़ाननि जो खातो जमा करिणो आहे त मनमना भव जे मंत्र खे यंत्र ठाहे छॾियो, जंहिंसां सदा बाप सां गॾु पास रहण सां स्वतः अनुभव थींदो। पास थियणो आहे, 3 रूपनि में पास रहणो आहे। हिकु त बाबा जे पास रहणो आहे, ॿियो बीती खे बीती पास करिणो आहे, टियों पास विद ऑनर्स थियणो। अगरि 3 पास आयो त बाप सभिनि खे राज्य अधिकारी थियण जी फुल पास आहे। त फुल पास वठी आहे न, फुल पास वठी आहे न, अॻियां वठणी आहे। जंहिं फुल पास वरिती आहे उहो हथ उठायो, वठणी न आहे, वठी। पहिरीं लाइन वारा नथा उठाइनि, वठणी आहे तव्हांखे। सोचता आहियूं हाणे संपूर्ण न ठहिया आहिनि, हिन करे बाबा चवनि था कि पहिरीं लाइन वारनि खां पुछनि था कि वठी फुल पास थी वियो। फुल पास मतलब पास विद ऑनर्स थियण जी पास, राज्य अधिकार थियण जी पास, वठी या वठणी आहे। सोचदा आहियो अञा संपूर्ण न ठहिया आहिनि, हिन करे लेकिन निश्चय बुद्धि विजय आहे या थियणो आहे। हाणे त समय जी पुकार, भक्तनि जी पुकार, पंहिंजे मन जी आवाज़ छा थी थिए। हाणे संपन्न ऐं समान ठहिणो ई आहे। इहे सोचता आहियो, ठहींदा, सोचता, कंदा। हाणे समय जे अनुसार हर समय एवर रेडी जो पाठ पक्को करिणो ई आहे। जॾहिं मुंहिंजो बाबा चयो, प्यारो बाबा चयो, मिठो बाबा मञदा ई आहियो त जो प्यारो हूंदो आहे न, उन जे समान थियणु मुश्किल न हूंदो। बाप दादा ॾिठो आहे कि समय प्रति समय समान थियण में जो विघ्न पईंदो आहे, उहो सभिनि वटि प्रसिद्ध शब्द आहे। जॾहिं ॼाणंदा आहियो, अनुभवी आहियो, उहो आहे मापन। इन करे बाप दादा पहिरियों बि चई, जॾहिं बि मां शब्द चओ त सिर्फ़ु मां न चओ, मां आत्मा आहियां। उन में बि बाबा चईंदा आहिनि कि यादि रखो कि मां कहिड़ी आत्मा आहियां। मां शांत आत्मा आहियां, शुद्ध आत्मा आहियां, विजयी आत्मा आहियां, शुभकामना करण वारी आत्मा आहियां। ये जुड़वा शब्द चओ त मां कॾहिं अभिमान में लाहींदो आहे बॉडी कॉन्शियस वारो मां शब्द सां न, बॉडी कॉन्शियस वारो मां कॾहिं अभिमान में लाहींदो, कॾहिं अपमान में लाहींदो, कॾहिं दिलि शिकस्त बि ठाहींदो। हिन करे बॉडी कॉन्शियस जे मापन खे स्वप्न में बि न अचणु ॾियो। बाप दादा ॾिठो आहे कि स्नेह जे सब्जेक्ट में मेजॉरिटी पास आहिनि। तव्हां सभिनि खे कीअं हिते लाहियो आहे। सभी चाहे प्लेन में आया आहियो, चाहे ट्रेन में आया आहियो,
चाहे बस में आया, लेकिन वास्तव में बाप दादा स्नेह जे विमान में हिते पहुचियो आहे। लेकिन वास्तव में बाप दादा जी स्नेह जे विमान में पहुचिया आहियो। त जीअं स्नेह जी सब्जेक्ट में पास आहियो उहो त कमाल करो। समान ठहिण जी सब्जेक्ट में भी पास विद ऑनर्स ठही करे ॾेखारियो। पसंदि आहे न? समान ठहिण पसंदि आहे? पसंदि आहे, लेकिन ठहिण में थोरो मुश्किल आहे। ईअं आहे? बाप समान ठहिण में थोरी मुश्किल आहे। त समान ठही वञो त समाप्ति साम्हूं ईंदी। लेकिन कॾहिं कॾहिं जो दिलि में प्रतिज्ञा कंदा आहियो न ठहिणो ई आहे, त प्रतिज्ञा कमज़ोर थी वेंदी आहे ऐं परीक्षा मज़बूत थी वेंदी आहे। चाहींदा सभी आहिनि, लेकिन चाहिणु हिकु थींदो आहे, प्रैक्टिकल ॿियो थींदो आहे। छो जी प्रतिज्ञा कंदा आहियो, लेकिन दृढ़ता जी कमी पइजी वेंदी आहे। समानता दूर थी वेंदी आहे। समस्या प्रबल थी वेंदी आहे। त हाणे छा करिणो? बाबा पुछनि था। बाप दादा खे हिकु ॻाल्हि ते ॾाढी हसी ईंदी आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे? महावीर आहिनि, लेकिन जीअं शास्त्रनि में हनुमान खे महावीर भी चईंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे पूछ भी ॾेखारींदा आहिनि। लेकिन उनखे पूछ भी ॾेखारींदा आहिनि। मामापन जी पूछ। त असां महावीर आहियूं, लेकिन मामापन जी पूछ त न आहे। ये पूछ मापन जी आहे। जेसिताईं महावीर हिन पूछ खे न जलाईंदो त लंका अर्थात पुराणी दुनिया जी समाप्ति न थींदी। भले महावीर आहियो, लेकिन अगरि मापन जी पूछ आहे त जेको असां में रावण जा जो भी विकार बुरायूं रहियल आहिनि, पूरी रावण जी लंका उहो जलाए न सघंदासीं। त हाणे हिन मामा जी पूछ खे जलायो, तॾहिं समाप्ति समीप ईंदी। जलाइण लाइ ज्वालामुखी तपस्या साधारण यादि न हुजे। हिकदमि ज्वालामुखी तपस्या वारी यादि। साधारण यादि न हुजे। अंतर्मुखी यादि जी आवश्यकता आहे। हिन करे ज्वाला देवी जी भी यादगार आहे न। है न? त बाबा चवनि था हाणे मामापन जी पूछ जलाइण लाइ असांखे ज्वालामुखी योग लॻाइणो पवंदो। है न? इन करे ज्वाला देवी जी भी यादगार आहे। ॾिसो, ज्वालामुखी योग ज्वाला देवी जो यादगार आहे। शक्तिशाली यादि। मतलब उन यादि में ॿियो कोई संकल्प न हुजे। त ॿुधो छा करिणो आहे। हाणे हीअ मन जी धुन लॻल रहे कि समान ठहिणो ई आहे, समाप्ति खे समीप लाइणो ई आहे। तव्हां चईंदा आहियो संगम युग त ॾाढो सुठो आहे, त समाप्ति छो थिए? असां त बाबा खे यादि करे ॾाढो सुठो अनुभव करूं था, ॿियनि खे भी दान ॾियूं था, लेकिन ये भी केस ताईं, है न? ॿिया माण्हू त दुखी परेशान थियनि था। समाप्त कई बार चईंदा आहिनि बाबा संगम युग भी सुठो आहे, लेकिन तव्हां सभु बाप समान दयालु, कृपालु, रहमदिल आत्मायूं आहियो न। त अॼु जी दुखी आत्मायूं, भगत आत्माउनि जे मथां रहम आत्मायूं, रहमदिल आत्मायूं रहम करो। है न? ॾिसो, असां त भले उन्हनि खे वाइब्रेशन ॾियूं था, उन्हनि खे कृष्ण जी मूर्ति ॾिसी करे सुठो भी लॻे थो, लेकिन उहो भी केस ताईं।
आख़िर त उहो बि मूर्ति जी पूजा करे करे थकिजी पईंदा न। हालांकि उहो चईंदा न, लेकिन आश त उन्हनि जी इहा आहे न, कॾहिं दर्शन ॾींदो। और दर्शन त तॾहिं ॾींदो जॾहिं अंत समय ईंदो। भले बाबा ही उन्हनि खे कृष्ण जी मूर्ति द्वारा दर्शन ॾींदा, हनुमान जी मूर्ति द्वारा दर्शन ॾींदा। हर धर्म में, हर मत पंथ में बि जंहिं रूप में माण्हू यादि था करनि, मतिलबु कि हिनखे ॾिसो, अगरि तव्हांखे तव्हांजा पूर्वज बि नज़र था अचनि त उहो बाबा ही उन्हनि द्वारा तव्हांखे शक्ति ॾियनि था। त ॾिसो बाबा जा केॾा सारा रूप थी वेंदा। मतिलबु आहे त बाबा निराकार, लेकिन अगरि उन्हनि कंहिंखे कंहिं रूप में खपे, कंहिंखे कंहिं रूप में, हाणे जंहिंजो जो शरीर छॾे हली वियो, हाणे उनखे त माण्हू उन शरीर रूप में यादि था करनि न। उहो त चईंदो न, मूंखे त मुंहिंजी माउ नज़र अचे, बसि मूंखे त मुंहिंजो साईं खपे। त उहो साईं जो त शरीर ई जली वियो, उहो साईं जी आत्मा वञी ॿिए शरीर में वञी पंहिंजो पाठ थी वॼाए, उहा आत्मा कीअं ईंदी हिते अची करे? त बाबा ई उन आत्मा खे, जो बि उन में शक्ति भरी हुनई बाबा उन समय या हुन में हूंदी, बाबा ई भरी हूंदी कल पहिरियों, त हुन रूप, उहो शक्तिशाली रूप उनजो थोरो समय जे लाइ उन्हनि जे लाइ अमर्ज थी वेंदो। त कमु त बाबा कई न, त इन करे असांखे त बाबा उन रूप में सुठो थो लॻनि, लेकिन उन्हनि आत्माउनि खे त उन रूप में दर्शन खपे न, तॾहिं उहो मुक्ति खे पाईंदा, ताकी वापसि अची करे पोइ हुन ई रूप ठाहे करे पूजा कंदा। इन करे बाबा चवनि था, हाणे सदा बाप जी समान ठहो, ताकी समाप्ति जो समय समीप अचे। मर्सीफुल ठहो, दुख वधंदो थो वञे न, अञा ताईं ॾिसो माण्हू चवनि था असां इच्छाऊं, ॾिसो इहे बि सोने जी जंजीर आहिनि न, इहा करूं, इहा करूं, इहा करूं। हाणे ख़ुदि खे अचिणो खपे न, बसि हाणे जल्दी जल्दी सभिनि खे संदेश मिले त सभु हलूं। जॾहिं ब्राह्मण परिवार में वैराग्य वृत्ति न ईंदी, अञा ताईं चवनि था असां हीअ सेवा करूं, असांखे हीअ प्राइज़ मिले, असां हीअं करूं, हीअं करूं, उहो ठीकु आहे, लेकिन हाणे सभिनि जो संकल्प हुजे बसि हाणे जल्दी जल्दी सभिनि खे संदेश पहुचायो ऐं हलो मथे, है न। बसि हाणे सभु इहे ई संकल्प करनि, चेक करो, मेन त इहो आहे न, सभिनि खे संदेश पहुचणो खपे। जेके जो पुरुषार्थ करिणो हूंदो उहो कंदा वेंदा। जो बि बाबा चईंदा आहिनि कि विदेश वारी आत्मा भारतवासियुनि खे जगाईंदी, त हाणे विदेश में एतिरी सेवा करो कि उहा आत्मा निमित ठहे ऐं भारत में अचे ऐं भारत जे कुंभकर्ण खे जगाए। त बाबा त असांखे सभु ॿुधाए अथई, बसि असांखे हाणे पंहिंजो फोकस उन पॉइंट्स ते करिणो आहे जंहिंसां जल्दी जल्दी परिवर्तन थी वञे। हाणे पैकअप करो, दुख वधंदो थो वञे, दुखियनि ते रहम करे उन्हनि खे मुक्ति में भेजो। सिर्फ़ु वाणी जी सेवा न, लेकिन हाणे आवश्यकता आहे मनसा ऐं वाणी जी सेवा गॾु गॾु, हिकु ई समय ॿई सेवा साथ साथ हुजनि। सिर्फ़ु चांस मिले सेवा जो ईअं न सोचो, हलंदे फिरदे पंहिंजे चहिरे ऐं चलन द्वारा बाप जो परिचय ॾींदा हलो। पंहिंजे चहिरे ऐं चलन द्वारा बाप जो परिचय ॾींदा हलो। है न, हाणे छा करिणो आहे, पंहिंजे चहिरे ऐं चलन द्वारा बाप जो परिचय ॾियणो आहे। तव्हांजो चहिरो बाप जो परिचय ॾे, तव्हांजी चलन बाप खे प्रत्यक्ष कंदी वञे। मतिलबु कोई किथे बि आहे, उहो बाबा जी यादि में रहंदो त हुनजे चहिरे द्वारा
बाप जो परिचय मिली वञे, हुनजे कर्मनि खे ॾिसी करे बाबा प्रत्यक्ष थी वञे। ईअं सदा सेवाधारी ठहो। अॼु बाबा असांखे कहिड़ो वरदान था ॾियनि, पंहिंजी चहिरे द्वारा बाप जो परिचय ॾींदा हलो ऐं पंहिंजी चलन द्वारा बाप खे प्रत्यक्ष कंदा हलो। सोचो हर स्थान ते अगरि बाबा जो हर बार ईअं ठही वञे त सभिनि खे केॾो जल्दी बाबा जो परिचय मिलंदो। चहिरे द्वारा बाप जो परिचय ॾींदा हलो, पंहिंजी चलन द्वारा बाप खे प्रत्यक्ष कंदा हलो। बाप दादा जे साम्हूं स्थूल में तव्हां सभी वेठा आहियो, लेकिन सूक्ष्म रूप में चारों ओर जा ॿार दिलि में आहिनि, ॾिसनि बि था, ॿुधनि बि था। देश विदेश जे अनेक ॿारनि ईमेल द्वारा, पत्रनि द्वारा, संदेश द्वारा यादि प्यार भेजी आहे। सभी भी नाम सहित बाप दादा खे यादि मिली, सभिनि जी भी नाम सहित बाप दादा खे यादि मिली। ऐं बाप दादा दिल में सभी ॿारनि के साम्हूं ॾिसी गीत ॻाइनि था। सभी ॿार नाम सहित बाप दादा खे यादि मिली। बाप दादा दिल में सभी ॿारनि के साम्हूं ॾिसी गीत ॻाइनि था, वाह ॿार वाह। हर हिक खे हिन समय मर्ज रूप में यादि रहंदी आहे न। सभु संदेशनि खे अलॻि अलॻि चईंदा आहिनि, फलाने जी यादि भेजी, फलाने बि यादि भेजी, फलाने यादि मोकिली आहे। बाप चईंदा आहिनि बाप वटि जो जॾहिं संकल्प कंदा आहिनि न, साधन द्वारा पुठियां मिलंदा आहिनि, लेकिन पहुची तॾहिं वेंदी आहे जॾहिं तव्हां संकल्प कंदा आहियो। स्नेह जो संकल्प साधन खां पहिरियों पहुचंदो। ठीकु आहे न, कईअनि की यादि मिली आहे, कईअनि जी यादि मिली आहे। अच्छा, जो पहिरियों आया आहिनि उहो हथ उठायो, पहिरीं बार आया आहिनि, ये सेवा में बि पहिरीं बार ई आहिनि। अच्छा, बाप दादा चईंदा आहिनि भले पधारिया, तव्हांजे अचण जी मौसम। अच्छा, इंदौर जोन सां बाबा ॻाल्हाइनि था। सभिनि जे हथ में मुंहिंजे बाबा जो दिलि जो शेप में सिंबल हुयो। हथ त ॾाढो सुठो हिलायो था, लेकिन दिलि खे हिलाइणो आहे। सिर्फ़ु सदा यादि रखिणो आहे, भुलिजणो न आहे मुंहिंजो। चांस वरितो आहे। बाप दादा सदा चईंदा आहिनि हिमत रखण वारनि खे बाप दादा पदम गुणा मदद ॾींदा आहिनि। त हिमत रखी न, सुठो कयो। इंदौर जोन सुठो आहे। इंदौर जोन साकार बाप जी लास्ट स्मृति जो साधन आहे। मतिलबु बाबा ब्रह्मा बाबा इंदौर जोन खे संकल्प सां रचियो हुई। अच्छा, सभी ॾाढा ख़ुशि थियो था न। बाबा इंदौर ये संकल्प कंदा आहिनि न कि हिते बि हाणे त साकार बाबा जो संकल्प सां ये जोन निकितो। अच्छा, सभी ॾाढा ख़ुशि थियो था न, गोल्डन लॉटरी मिली आहे न। जोन जी सेवा मिलण सां सभी सेवादारनि खे छुट्टी मिली वेंदी आहे। ऐं वैसे संख्या में मिलंदी आहे। एतिरा अचो, सभी ॾिसो एतिरा, हाणे ॾिसो एतिरा आहिनि। ये बि जोन खे सुठो चांस आहे न, जेतिरो लाइणो आहे ओतिरो लायो। त तव्हां सभिनि जो थोरो समय जो पुण्य जो खातो केॾो वॾो इकट्ठो थी वियो। यज्ञ सेवा दिलि सां करणो, अर्थात पंहिंजे पुण्य जो खातो तीव्र गति सां वधाइणो।
यज्ञ सेवा दिल सां कंदा त पंहिंजो खातो तीव्र गति सां वधंदो। शुद्धि संकल्प समय ऐं शरीर टई सफल कया न। संकल्प समय ऐं शरीर, संकल्प भी हलियो यज्ञ सेवा जो, समय भी यज्ञ सेवा में व्यतीत थियो, शरीर भी यज्ञ सेवा में अर्पण कयो। त सेवा आहे या मेवा आहे? प्रत्यक्ष फल यज्ञ सेवा कंदे कंहिं वटि कोई व्यर्थ संकल्प आयो कंहिं वटि? ख़ुशी रहे, ख़ुशि बांटो, ख़ुशि रहो, ख़ुशी बांटो। त इहो हिते गोल्डन अनुभव कयो। इहो अनुभव खे ॿियो बि वधाइणो आहे। हिन अनुभव खे हुते इमर्ज करे वधाइजो। मतलब जो बि असांखे अनुभव थींदो आहे न, बाबा जो अनुभव कराईंदा आहिनि, उन्हनि खे बार बार यादि रखण सां न उहो वधंदो वेंदो। कॾहिं बि कोई माया जो संकल्प बि अचे त मन जे विमान में शांति वन में पहुची वञिजो। मन जो विमान त आहे न, सभिनि वटि मन जो विमान आहे। बाप दादा हर ब्रह्मण खे जन्म जी सौगात ॾिनी आहे। मन जो विमान, मन जो विमान, बसि मन में संकल्प करो ऐं पहुची वञो। सभिनि वटि मन जो विमान आहे न। हिन विमान में ज़्यादा महिनत न करणी पवंदी आहे। स्टार्ट करिणो आहे त मुंहिंजो बाबा बसि हलणु ईंदो आहे न विमान में, त जॾहिं बि कुझु थिए मधुबन में पहुची वञो। भक्ति मार्ग में 4 धाम करण वारा पंहिंजे खे ॾाढो भाग्यवान सम्झंदा आहिनि। ऐं मधुबन में बि 4 धाम आहिनि। त 4 धाम कया आहिनि न। पांडव भवन में ॾिसो 4 धाम आहिनि। जो बि ईंदा आहिनि पांडव भवन त ईंदा आहिनि हिकु शांति स्तंभ महाधाम, ॿियो बाप दादा जो कमरो स्नेह जो धाम, टियों झोपड़ी स्नेह मिलन, और चौथो हिस्ट्री हॉल। सभिनि 4 धाम कयनि त महान भाग्यवान थी वियो न। हाणे कंहिं बि धाम खे यादि करे वठो। कॾहिं उदास थींदा आहियो त झोपड़ी में रोहरियान करो, स्नेह मिलन करो। कॾहिं अगरि उदास थींदा आहियो त झोपड़ी में रोहरियान करो, स्नेह मिलन करो। शक्तिशाली ठहिणो आहे त शक्ति स्तंभ में पहुची वञो। वेस्ट थॉट्स अगरि ॾाढा तेज़ ईंदा आहिनि त हिस्ट्री हॉल में पहुची वञो। समान ठहिण जो दृढ़ संकल्प करिणो आहे त बाप दादा जे कमरे में पहुची वञो। ईअं हर जॻह सुठो आहे न। सभिनि गोल्डन चांस वरितो, लेकिन हुते रहंदे सदा गोल्डन चांस वठंदा रहंदो। हाणे बि इमर्ज करे सघंदा आहियो न। झोपड़ी, बाबा जो कमरो, हिस्ट्री हॉल, शांति स्तंभ, है न, सभु इमर्ज करे सघंदा आहियूं। कैड ग्रुप सां बाबा ॻाल्हाइनि था, दिलि वारा वेठा आहिनि। ॾाढी सुठी कॉन्फ्रेंस सभिनि कई। अच्छा, सुठो कयो। आपस में मीटिंग बि कई। ऐं प्रेसिडेंट जो आहे उनजी बि इच्छा आहे इहे कार्य थियणो खपे। त जीअं हुनजी बि इच्छा आहे उनजी साथ मिलंदे उहे अॻियां वधंदा रहो। ऐं साथ जो ब्राह्मणनि जी मीटिंग आहे, उन में बि पंहिंजे प्रोग्राम जो समाचार ॿुधायो, राय वठो। त सर्व ब्राह्मणनि जी राय सां शक्ति भरिजी वेंदी आहे। बाक़ी कार्य सुठो आहे, कंदा हलो, फैलंदो हले। भारत जी विशेषता प्रकट कंदा हलो। महिनत सुठी करो था।
प्रोग्राम बि सुठो कयो ऐं दिलि वारनि ॾाढी वॾी दिलि ॾेखारी आहे, सभिनि खे मुबारक हुजे। अच्छा, डबल विदेशी भाउ भेणनि सां बाबा ॻाल्हाइनि था। हर टर्न में डबल विदेशी जो अचणु हिन संगठन खे 4 चांद लॻाए ॾींदो आहे। डबल विदेशी खे ॾिसी सभिनि खे उमंग बि ईंदो आहे। सभु डबल विदेशी डबल उमंग उत्साह सां अॻियां वधनि था, हलनि नथा लेकिन उड़नि था। ईअं आहे न, उड़ण वारा आहियो या हलण वारा आहियो। जो सदा उड़ंदा रहंदा आहिनि, हलंदा न आहिनि, उहा हथु ठाहियो। अच्छा, वैसे बि ॾिसो, विमान में उड़ंदा ई ईंदा आहिनि, त उड़ण जो त तव्हांखे अभ्यास आहे ई। उहो शरीर सां उड़ण या मन सां उड़ण, हिम्मत बि सुठी रखी न। बाप दादा ॾिसो काथे कोने कोने सां पंहिंजे ॿारनि खे ढूंढे वरितो आहे। ॾाढो सुठो आहे न। कहलाइण में डबल विदेशी आहिनि, वैसे त ओरिजिनल भारत जा आहिनि न, है न। कहलाइण में डबल विदेशी आहिनि लेकिन वैसे त ओरिजिनल भारत जा आहिनि। और राज्य भी काथे करिणो आहे, भारत में ही करिणो आहे न। लेकिन सेवा अर्थ 5 ही खंड में पहुची वई आहिनि। लेकिन सेवा अर्थ 5 ही खंडनि में पहुची वई आहिनि। 5 ही खंडनि में भिन्न भिन्न स्थान, पंज ही खंड में भिन्न भिन्न स्थान में सेवा भी सुठी उमंग उत्साह सां करनि था। विघ्न विनाशक आहियो न, कोई भी विघ्न अचे त घबराइण वारा त न आहियो। ये छो थो थिए, ये छा थो थिए, न, जो थींदो आहे उन में असांजी ॿियो हिमत वधण जो साधन आहे, घबराइण जो न आहे। उमंग उत्साह वधाइण जो साधन आहे न। बाबा चवनि था उमंग उत्साह वधाइण जो साधन आहे न बाबा। जो बि थिए थो, जो बि सेवा कई उन सां उमंग उत्साह वधंदो आहे न। ईअं पक्का आहियो न, पक्का आहियो या थोड़ा थोड़ा कच्चा आहियो। त कोई भी विघ्न अचे हुन में विघ्न विनाशक थी करे अॻियां वधंदा हलो। ईअं न सोचो छो थो थिए, छा थो थिए, ईअं घबरायो न। उमंग उत्साह वधाईंदे अॻियां हलो। कच्चो शब्द सुठो न लॻंदो आहे, हमेशह पक्को रहो, पक्का रहंदा, पक्का थी करे साथ हलंदा। दादी जानकी जी ऑस्ट्रेलिया जो चक्कर लॻाए करे आई, उन्हनि ॾाढी यादि ॾिनी आहे। बाप दादा वटि ईमेल में बि संदेश आयो, ऐं बाप दादा ॾिसंदा आहिनि कि अॼुकल्ह वॾा वॾा प्रोग्राम बि ईअं थी विया आहिनि जीअं थियल ई पिया आहिनि। सभी सिखनि था, सेवा जे साधननि जो कार्य में लॻाइण जो त सुठो अभ्यास थी वियो आहे न। सेवा जे साधननि खे कार्य में लॻाइण जो सुठो अभ्यास थी वियो आहे न। बाप दादा खे ऑस्ट्रेलिया नंबर 1 ॾेखारे में ॾींदो आहे, लेकिन हाणे यूके थोरो नंबर अॻियां वञे थो। ऑस्ट्रेलिया पहिरियों नंबर 1 वरितो हुई, नंबर 1 आयो हुयो।
हाणे पोइ ऑस्ट्रेलिया खे नंबर 1 थियणो आहे, यूके खे नंबर 2, यूके खे नंबर 2 न थियणो आहे, उनखे बि नंबर 1 वञिणो आहे। पुराणा ऑस्ट्रेलिया जा ॿार बाप दादा खे यादि आहिनि, ऐं बाप दादा जी लाडली निर्मल आश्रम। तव्हां माण्हुनि तव्हां ॿार त चईंदा आहियो निर्मला दीदी चईंदा आहियो, लेकिन बाप दादा शुरू खां हुनखे टाइटल ॾिनो आहे निर्मल आश्रम। जंहिं आश्रम में अनेक आत्माउनि सहारो वरितो ऐं बाबा जा ठहिया ऐं ठहनि था, ठहींदा ई वेंदा। त हिकु ऑस्ट्रेलिया निवासी ॿारनि खे विशेष यादि, इहे साम्हूं वेठा आहिनि न, ऑस्ट्रेलिया जा आहिनि न, ऑस्ट्रेलिया वारा उथो ॾाढा सुठा आहिनि। इन्हनि खे केतिरो सुठो उमंग उत्साह अचे थो, विश्व जी सेवा जे लाइ ख़ूब तयारी करनि था। बाप दादा जी मदद ऐं सफलता बि आहे ही। अच्छा, हाणे छा दृढ़ संकल्प करो था। हाणे इन संकल्प में वियो कि सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे ही। विजय माला असांजे गले जी माला आहे, विजय असांजे गले जी माला आहे। इन निश्चय और रूहानी नशे में अनुभवी स्वरूप थी करे वेही रहो। चारों ओर जे फ़िक्र सां फारिग बेफ़िक्र बादशाहनि खे सदा बेगमपुर जे बादशाह स्वरूप में स्थित रहण वारे ॿारनि खे, फ़िक्र सां फारिग बेफ़िक्र बादशाह, बेगमपुर जे बादशाह स्वरूप में स्थित रहण वारे ॿारनि खे सर्व खजाननि सां संपन्न, रिचेस्ट इन द वर्ल्ड, सर्व ॿारनि खे बेफ़िक्र बादशाह, बेगमपुर जा बादशाह, रिचेस्ट इन द वर्ल्ड, सदा उमंग जे पंखनि सां उड़ती कला वारे ॿारनि खे, सदा समाप्ति के समीप लाइण वारा बाप दादा समान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, दुआयूं, दिल जी दुआयूं, वरदाता जा वरदान ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना स्वयं जी सर्व कमज़ोरियुनि खे दान जी विधि सां समाप्त करण वारा दाता विधाता ठहो। भक्ति में ये नियम हूंदो आहे कि जॾहिं कोई वस्तु जी कमी हूंदी आहे त चईंदा आहियूं दान करो। दान करण सां ॾियण वठण थी वेंदो आहे। त कहिड़ी बि कमज़ोरी खे समाप्त करण लाइ दाता विधाता ठहो। यदि तव्हां ॿियनि खे बाप जो खज़ानो ॾियण जे निमित्त सहारो ठाहींदव त कमज़ोरियुनि जो किनारो स्वतः थी वेंदो। बाबा चवनि था ॿियनि खे बाप जो खज़ानो ॾियण जे निमित्त सहारो ठाहींदव त कमज़ोरियुनि जो किनारो स्वतः थी वेंदो। ॾिसो, वैसे बि है न जीवन में ॿियनि जो दुख ॾिसंदा आहिनि त माण्हू ख़ुदि जो भुलिजी वेंदा आहिनि न। त ईअं ई जॾहिं असां ॿियनि खे दान ॾींदा वेंदासीं न त ख़ुदि जी कमी कमज़ोरी बि ख़तमु थींदी वेंदी। भले माउ पीउ में केॾी बि पहिरों कमी कमज़ोरी हुजे, लेकिन ॿारु जनमंदो आहे न त उनखे उहो सभु कुझु छॾिणो ई पवंदो।
पंहिंजे दाता विदाता पंहिंजे शक्तिशाली संस्कार खे इमर्ज करो त कमज़ोर संस्कार स्वतः समाप्त थी वेंदो। स्लोगन आहे पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जे गुण ॻाईंदा वञो, कमज़ोरनि जा न। पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जा गुण ॻायो, कमज़ोरनि जा न। अव्यक्त इशारो, जंहिंसां प्यार हूंदो आहे न उनखे जो सुठो लॻंदो आहे उहो ई कबो आहे। छो त बाप खे ॿारनि जो अपसेट थियणु सुठो न लॻंदो आहे। हिन करे कॾहिं बि हीअं न चओ कि छा करां, ॻाल्हि ई अहिड़ी हुई हिन करे अपसेट थी वियासीं। अगरि ॻाल्हि अपसेट करण जी ईंदी बि आहे त तव्हां अपसेट स्थिति में न वञो, दिलि सां बाबा चओ, हुन प्यार में समाइजी वञो। दिलि सां बाबा चओ ऐं हुन प्यार जी स्थिति में समाए वञो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।